जीत अज बदकिस्मती सां मुल्क में कोरोना जो वायरस जो मसलो पियो हले, जेको वधी वर्ल्ड वाइड वञी पहुतो आहे, उन हवाले सां मुंहिंजे दोस्तनि खे तमामु अचो ऐं कुझु ॻाल्हायो। उन लाइ अर्ज़ु आहे तव्हांजो शुक्रियो थो अदा कयां। उन खां पोइ हिकिड़ो दिली तरह सां आऊं डॉक्टर्स, असांजे मुल्क जा, असांजी पुलिस, असांजी रेंजर्स, फौज ऐं फौजी, उन्हनि जो बि शुक्रियो थो अदा कयां त हुननि असीं सलाम था पेश करियूं जेको हुननि जो किरदारु हिन ॾुखे वक़्त में आहे। ऐं इंशाअल्लाह इहो सिलसिलो अलाह जल्दी ख़तमु कंदो ऐं उन्हनि खे उन्हनि जो अजर रब्बुल आलमीन। उन खां पोइ तव्हां मीडिया जा थोरा जेका अवेयरनेस टोटल अचे पई हिन वक़्तु माण्हू जे घरनि में, असां टीवी न्यूज़ तां ऐं ॿाहिरि मुल्क जा चैनल बचनि पिया, पर असांखे स्पेशली पंहिंजी जेके चैनल्स आहिनि उतां जेका हिदायतूं थी मिलनि, अवेयरनेस थी मिले, एहतियात जे लाइ था चवनि, उहा सॼी असांजे साम्हूं आहे। उन में अव्हांजो बि वॾो किरदारु आहे। हाणे था अचूं असीं पंहिंजे हर माण्हू पंहिंजे पंहिंजे घर खां, पंहिंजे पंहिंजे पाड़े खां, पंहिंजे पंहिंजे इलाइक़े में वेठो आहे ऐं उन ते उन हिसाब सां फर्ज़ बि थिए थो। असां ढंढोलाइर इलाइक़े जा बाशिंदा आहियूं, हिते जा रहवासी आहियूं। जी सॼे मुल्क में हिन मुहिम में हर इंसान साहिब हैसियत ग़रीब पंहिंजे हाल सारो एंजल्स आहिनि, उहे बि अॻियां वधनि पियूं। असीं था चऊं त असीं बि हिन इलाइक़े में हर हाल में असांजे अवाम सां गॾु आहियूं ऐं उते पर्सनली मुंहिंजियूं टीमूं जेके दोस्तनि जूं आहिनि, महिरबान आहिनि, पॉलिटिकल आहिनि, ज़ातियात थियनि, उहे सभु हर यूसी वाइज़ अलाह जी महिरबानी सां उते कमकार कनि पियूं ऐं मुंहिंजी उन जे मथां नज़र आहे, मुंहिंजी मॉनिटरिंग आहे उन मथां ऐं अल्हम्दुलिल्लाह असीं पंहिंजे हाल सारो मुतमइन बि आहियूं। हाणे था अचूं त हर इलाइक़ो जेको आहे नबी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमान त फ़र्क़ सिर्फ़ 3 शयुनि में आहे: पाड़ो, देती देती, सफ़र साथ। चौथी परख आई कान्हे। असांजी परख असांजे इलाइक़े जे माण्हुनि जी, दोस्तनि जी, उहा असांखे हिते ई ढंढोलाइर मां मिले थी। ज़ाती तालुकात माण्हू जो सॼे प्रोविंस सां आहे, हिते आहे। उन में जेको असांजो हाल आहे ऐं आउं इन तबियत जो माण्हू त हिकिड़े हथ में ॿियो न ॾिसे, इन ज़हन जो माण्हू आहियां। पर जेको बि आहे अलाह साईं क़बूल करे। असीं चाहींदा त जेको कुझु ख़िदमत में आहियूं, मुंहिंजी फैमिली आहे, असीं आहियूं, सभु इन शइ में गॾियल आहियूं ऐं वधीक उनजो अजर रब ॾींदो। पंहिंजे पाण खे इन शइ में वधीक ओपिन नथा करणु चाहियूं। ऐं जेको 24 कलाक एहतियात जे लाइ मीडिया मां मिले पियो माण्हुनि खे, बाबा थोरो जुदा गाना रहो, ॿाहिरि न रखो, छुटी रखो, ॿाहिरि परहेज़ करियो, उहो असां जेतिरो ॿुधायूं उन खां वधीक तव्हां ॾियो पिया। उन्हनि खे वर्ज़ आहे त जेसि ताणी ही अमल आहे तेसि ताणी एहतियात करियो। अलाह तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। सर, लॉकडाउन जे करे जेके ख़ासि करे शहरी इलाइक़ा मुतासिर था, पंहिंजे ढंढोलाइर शहर जो मर्कज़ी शहर आहे, नसरपुर आहे, तव्हांजो बुकरा शरीफ़ आहे, झंडूमरी प्यालूं, जेके ख़ासि करे वॾे दुकानदारी, होटलूं, रक्षा वारा, इहे सभु बंदि थिया। वॾी खेप बेरोज़गारनि जी अची वई आहे हिन लॉकडाउन जे करे। त तव्हां छा था सम्झो? तव्हां त ख़ैर जो कमु ॿिया बि अहिड़ा मुखैर हज़रात जेको इहो कमु कनि पिया, पर काफ़ी अहिड़ा माण्हू रहिजी विया आहिनि ऐं ख़बर न आहे हिन लॉकडाउन जो कहिड़ो सिलसिलो कॾहिं खां रहे।
उन लाइ तव्हां का रिथाबंदी का प्लानिंग तव्हां पंहिंजे लाइ GGI जे तरफ़ां या ज़ाती तौर पे को अहिड़ी कोशिश वठंदा मुस्तक़बिल में? सर हिकु ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको वायरस आयो आहे तव्हांजी असांजी ज़िंदगी त ठहियो पर इलाही काफ़ी वक़्तु वियो खां बि अहिड़ो माहौल ॾुखियो कॾहिं कोन आहे त हू कंहिं इलाइक़े ते कोन्हे, सॼी दुनिया में अची वियो आहे। उन ते छा तबसरो करियां, बाक़ी बचे थी हर माण्हू ते फ़र्ज़ थो थिए जेको बि साहिब हैसियत आहे, ॿाहिराड़ी जेका आहे उहा कुझु न कुझु आज़ादु आहे, लेकिन शहर जो माण्हू वधीक तकलीफ़, छाकाणि त रोज़गार जेको आहे उते ब्रेक थो थिए। उन में असांजो सिर्फ़ु इलाइक़े ते न पर जेतिरो पहुची सघे थो उन में, ऐं गवर्नमेंट बि जेको क़दम खणे पई वो बेहतर है। समय पूरी दुनिया के अंदर लॉकडाउन कोरोना वायरस की वबा फैली हुई है। लॉकडाउन से बचाने के लिए सूबाई सतह पे तो लॉकडाउन किया जा रहा है, पर वफा की सतह पे लॉकडाउन की हिमायत भी की जाएगी। पर उसमें ऐसा है कि मुल्क चलाने वाले हैं, सियासतदान हैं, माहिरीन हैं, तो जो भी गवर्नमेंट पॉलिसी बना रही है सबसे मिलजुल के सबकी राय के साथ चलना है। हम चाहते हैं कि जो उनकी राय मुश्तरका होगी वो अल्लाह करेगा कि बेहतरीन। म्यूनसिपल कमेटी ठहंदो आहे तव्हां नाज़िम ऐं हिते तव्हांजी काफ़ी जेको माज़ी आहे उहो ॾाढो सुनहरी अखर में लिखियलु आहे, त हिते बि काफ़ी मसइला नंढा शहर ते बने पर मरकज़ी शहर ई आहे। इन लाइ तव्हां काफ़ी टाइम खां पोइ ख़बर पई आहे तव्हां बि पंहिंजे खुफ़िया नमूने पंहिंजो ख़ैर जो कमु करियो था, पर जेके शहरी आहिनि उन्हनि खे तव्हां कहिड़ी आदत ॾींदो का उन्हनि जी का हेल्प करण जो इरादो आहे? साईं हिकिड़ो अर्ज़ु करियां कि असीं रिक्वेस्ट वधि में वधि कंदासीं जेके बि साहिब हैसियत जिन खे रब्बुल आलमीन ॾिनो आहे उहो हिन ख़ैर में अचनि। ऐं जी सवेर बि ॻाल्हि करे वठनि, ॿाहिराड़ी खां वधीक तकलीफ़ जेका आहे वॾनि वॾनि टाउन लेवल जे ॻोठनि खे आहे, शहर बि टाउन आहिनि ऐं उते वधीक तकलीफ़ आहे ऐं सभिनी खे खपे त उन एरिया में वधीक तवजो ॾिए। हिन वक़्त ताईं तव्हां घणनि यूनियन काउंसिलनि में कमु करे चुका आहियो ऐं अॻिते जेको आहे तव्हां घणनि यूनियन काउंसिलनि में कमु करण वारो? सर असांजे ज्यूरिडिक्शन में तक़रीबन 16 यूसीज़ 3 टाउन आहिनि, जहिड़ो करे उन्हनि जी पॉपुलेशन वधे थी 20 यूसीज़ में, उन में 11-12 ताईं असीं पहुता आहियूं ऐं उन खां अलावा अलाह कंदो उनखे कंप्लीट कंदासीं। वधीक वरी बि लिमिट उन में कान्हे का, जेतिरी रब असांखे तौफ़ीक़ ॾे ईमान ॾे असीं मिस्किन जी ख़िदमत करे कंबर ताईं जेको सिलसिलो शुरू कयो आहे ऐं फर्स्ट ग्रेड कंबर कयो आहे। सर उन में असां टैल के वाइज़ कोन पिया करियूं, यूसी वाइज़ पिया करियूं ऐं प्रायोरिटी जे हवाले सां पिया करियूं। जिथे जिथे आहिनि पॉपुलेशन वधीक आहे उनखे क्लियर कंदा था वञूं ऐं तक़रीबन 4-5 ॾींहंनि जे अंदरि अंदरि ख़ुदा कंदो त असीं जेको बि ॾियूं पिया रब क़बूल करे ऐं इंशाल्लाह कंप्लीट कराईंदासीं। सर हाणे ॻाल्हि इहा आहे त जेका शइ मूं तव्हांखे चई भई असीं था चऊं जेका ॾियूं उनखे ज़ाहिर न कयूं, पोइ भले असांजा जेका टीम आहिनि उन खां तव्हां पुछंदो तव्हांखे क्लियर करे ॾींदा। अलाह तव्हांखे ख़ुशि आहे।